ॾे परॾे में मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, खुशाबाद हुजो, जोड़ मतारा खीखे रासुदा, भड़किया में आओ, ठीक हो, कहिड़ा आबा जा हाल। हाज़ुर आहे तव्हांजो मेज़बान इलियास थरी पंहिंजे यूट्यूब चैनल तां। दोस्तो, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं ढाट राजस्थान जेको पाकिस्तान ऐं इंडिया जे ॿिन्ही पासे मौजूदु आहे। सहराए थर हिकिड़ो तवील डिघो भिटन जो सिलसिलो, सहरा जो, थर जी रेत जो, थर जी वारी जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत डेज़र्ट जेको पाकिस्तान में मौजूदु आहे। जॾहिं त बॉर्डर जे हुन पार बि राजस्थान जो खोड़ सारो इलाइक़ो थर जे इन्हनि भिटनि ते ॿधल आहे। हिन इलाइक़े जा पंहिंजा रंग ढंग, नाज़ अंदाज़ ऐं ख़ूबसूरतियूं आहिनि। अॼु पाण ॻाल्हाईंदासीं हिन ढाट राजस्थान जे हुन पासे जेको जोधपुर, बीकानेर, जैसलमेर ऐं समूरो जेको इलाइक़ो आहे ढाट जो राजस्थान जो, उन जे अंदरि जेको पहिराण आहे, लब लिबास आहे, ओढ़ण ढकण आहे ऐं बदन जो जेको सो हार सिंगार आहे, इन समूरे मंज़र ते अहिड़ो ई जेको मंज़रनामो असांजे हिन प्यारे वतन पाकिस्तान जे सूबे सिंध जे अंदरि मौजूदु पुराणो थरपाकर, जंहिंको हिन वक़्तु मिरपुखास डिवीज़न चवराए थो, उन वक़्तु पुराणो थरपाकर हुयो, जंहिंमें अछड़े थर खां वठी केटी बंदर ताईं, कारुंजर खां केटी बंदर ताईं ऐं नंगर पार्कर जे ऋण कच्छ वारी पट्टी ताईं हीउ जेको समूरो इलाइक़ो आहे, इन जूं ख़ूबसूरतियूं, इन्हनि जी वणकार ऐं हिन इलाइक़े जे अंदरि मोरिये, टीलड़ी, गागरे, हंसली, कुड़कन, झांझर, पाज़ेब, कड़ियन ऐं ख़ासि तौर ते जेको आहे सो गले में लटकंदड़ जेके दोहरियूं आहिनि, नींबोड़ियूं आहिनि, सोन जूं, चांदी जा ज़ेवरात आहिनि, चूड़ा आहिनि, ऐं उन सां गॾु जेके आहिनि से ॿिया मुख़्तलिफ़ जेके हार सिंगार जा रंग ढंग आहिनि, उन्हनि समूरनि मंज़रनि ते अॼोकी इन वीडियो में ॻाल्हाईंदासीं। पर उन में बुनियादु आहे त हिननि समूरनि मंज़रनि खे ॾे परॾे में मशहूरु थर जे मारवाड़ी, ढाटके, थरी ज़बान जे मशहूरु लोक फनकार हैदर रिंद पंहिंजे नए अंदाज़ ऐं स्टाइल सां कीअं ॻायो आहे, उन्हनि जो ज़िक्र कीअं कयो आहे। हिन अॼोकी वीडियो में आहे मौजूदु समूरो तफ़सील। उनखां अॻु में तव्हां दोस्तनि खे इहा वेनिती आहे त जेकॾहिं पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक पहिरियों भेरो ॾिसी रहिया आहियो ऐं वीडियोज़ ॿुधी रहिया आहियो, त पोइ हीअ वीडियो ॿुधी ज़रूरु हिनखे शेयर कजो, लाइक कजो, कमेंट कजो ऐं पंहिंजे चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। त जी हा दोस्तो, पाण ॻाल्हि पे कईसीं राजस्थानी हार सिंगार जी। हज़रत शाह लतीफ़ भिटाई जी शाइरी में सोरहनि सिंगारनि जो ज़िक्र आहे। हुई बस सिंध धरती हसीन ऐं ख़ूबसूरत, एॾी ख़ूबसूरत ऐं हसीन धरती आहे जो सॼी दुनिया जे अंदरि अहिड़ो को बि ख़ितो मौजूदु न आहे। ऐं वरी उन सिंध धरती जे अंदरि मौजूदु असांजो जेको पुराणो थरपारकर आहे, जंहिंमें मिरपुखास, सांगड़, हथोंगो, खिपरो, अछड़े थर वारो इलाइक़ो, उनखां पोइ ही उमरकोट जो इलाइक़ो, जंहिंमें खोखरा पार, बाडर, सहराए थर जा इहे भिटन वारा इलाइक़ा, ऐं पोइ हितां खां तव्हां हलिया वञो इहो सिलसिलो खाओड़ ऐं इहो जेको छाछरो, ॾाहाली, नंगर पार्कर वेंदे अली बंदर ताईं उहो कढण, ऐं हीअ जेको इलाइक़ा आहिनि उन खां थींदो ॾीपले जे बिल्कुलु सरहदी पटियुनि ताईं हीअ जेको समूरो इलाइक़ो आहे, इन इलाइक़े जे अंदरि जेको थर आहे, इहो त वरी इन सिंध जे अंदरि हिकिड़ो वधीक इंतिहाई हसीन, जमील ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। ऐं हिन इलाइक़े जी जेका ख़ासि सुञाणप आहे, उहो समूरी दुनिया जे धरती ते रहंदड़ जेके बि माण्हू आहिनि, उन्हनि खां अलॻि लिबास, हार सिंगार ऐं सूं जी जेका ख़ूबसूरत जेके अलामतूं आहिनि, उहे हिननि जी जेका ड्रेसिंग आहे उन में आहे। हिननि जा जेके फैशन आहिनि, हिननि जा जेके कलर आहिनि, जेके कपिड़नि जा या जेके कपिड़ो यूज़ था कनि उहो, ऐं उन सां गॾु जेके ज़ेवरात यूज़ था कनि, उहो दुनिया जे ॿिए कंहिं बि ख़िते में अहिड़ा तव्हांखे ज़ेवर नथा मिली सघनि। उन जो ई कारण आहे जो हीअ मोइन जे दड़े जी जेका 5000 साल जी पुराणी जेका तारीख़ चवंदा आहिनि,
त उहा उनजी जेका शाहकार हुजण जूं जेके निशानियूं आहिनि, उनजे अंदरि जेके नाचणियूं मिलियूं आहिनि, नाचणी जो जेको सभु हिकिड़ो मिली आहे मूर्ति, या जेके ॿिया मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके नवारदात मिलियूं आहिनि, उन्हनि में बि हिन पूरे कल्चर खे तव्हां ॾिसंदो त उन में बि हीउ राजस्थानी कल्चर, हीउ ढाठ थर जो कल्चर मौजूदु आहे। सो इन्हनि में हिनखे जेको मोरियो, टीलड़ी, हंसली, कुड़कूं ऐं हीउ गले जो हार, दोहरियूं ऐं हथ संकड़ा ऐं कुड़कूं, उनखां अलावा जेके खंचूं आहिनि उहे सोने जा जेके से लाकेट ऐं बिंदिया, पोलको, साड़ी ऐं उन सां गॾु जेको आहे सो ढाटी, राजस्थानी घाघरो, इन्हनि समूरनि मंज़रनि खे थरपाकर ज़िले जे तालुके छाछरो जे ॻोठु करीमदाद जे तर्ज़ सां तालुक़ु रखंदड़ सिंध जे ज़बरदस्त ऐं हसीन ख़ूबसूरत फ़नकार हैदर रिंद पंहिंजे स्टाइल सां ॻायो आहे। हुन ॾोरे गीत में जेको ॾोरे खे ॻाए थो, उहो बुनियादी तौर ते ॾोरो कोई धाॻो न आहे, उहो ॾोरो हुन हिकिड़े सोन जे उन पूरे उन ज़ंजीर खे, चेन खे सड़ियो वियो आहे। त हिकिड़ो सोन जो लाकेट आहे, पूरी हिकिड़ी ज़ंजीर आहे, चेन आहे, जंहिंखे हू ॾोरियो चए थो। ऐं जॾहिं इहो ॾोरो गीत आहे, इन जी वरी अफ़ादियत अहमियत ॾिसो त उहो जेको माना कुंवार खे, सुहागण खे शादी खां पोइ या चौंरी जे फेरनि खां पोइ उनखे जेको पंहिंजे जॾहिं साहिरनि ॾांहुं उहो घोटु वठी रवानो थींदो आहे, उन टाइम ते पोयां ॻोठ जूं औरतूं गॾिजी ॻाईंदियूं आहिनि। त उन में बि उहो जेको सिंगार आहे सोने जो, उहो मौजूदु आहे। उन सां गॾु जेको आहे सो घाघरे जो ज़िक्र आहे लोक गीतनि में। जेके हैदरंद गीत ॻाया आहिनि, मिसाल जे तौर ते कांगसियो आहे, मोराबाई आहे, रायचंद आहे, या मोरियो, ख़ुदि मोरियो गीत जेको आहे उहो हिकिड़ो सूंहं जो, ख़ूबसूरतीअ जो हिकिड़ो ज़बरदस्त अलामती गीत आहे, जेको मारवाड़ जो पूरो इलाइक़ो जेको आहे उन में मशहूरु आहे। मारवाड़ी गीत, श्रावण जी टीज, उन में जेको सो औरतुनि जो, घर भातियुनि जो, मिटनि माइटनि जो ज़िक्र, पंहिंजे इलाइक़े जो, पंहिंजनि पटनि जो, पंहिंजनि समूरनि पुराणनि पदनि जो ज़िक्र, ॿनियुनि जो, खेटनि जो, वणनि जो ऐं इन्हनि समूरनि अलामतुनि जो ज़िक्र आहे, उहो मोरियो। ऐं बरसाति जी जेका असां मुंदि हुजे, ऐं बादल जेके ॾिसे, ककर जेके छायल हुजनि आसमान ते, वाहंदो वरंदो हुजे, अहिड़ा मंज़र, ऐं उहा सुहागण परदेसण बि हुजे, त इहे समूरा मंज़र हैदर रिंद हिन राजस्थानी हार सिंगार वारनि समूरनि मंज़रनि खे ढाटी, मारवाड़ी, थरड़ी लोक गीतनि में वॾे जहावत जलाल सां ऐं पंहिंजे नए स्टाइल सां ॻायो आहे, जेके ॾे परॾेह में सुपर हिट मशहूरु थिया आहिनि। अॼोकी हिन स्टोरी में तव्हांखे असां हीउ ॿुधायो। मिसाल जे तौर ते मोरीअ में, माना मोरीअ में ख़ूबसूरती ऐं हसीन मंज़र आहिनि। यानी चए थो तूं राति जो जेका हिकिड़ी यानी ढलती राति, ढलता सूरज, यानी गुज़रंदड़ राति जा जेके पहर आहिनि, उन्हनि में ज़ालिम तो छो ॻाल्हायो, तो जॾहिं ॻाल्हायो त मुंहिंजो हांव थो फाटे, मूंखे मुंहिंजो परदेस में मुंहिंजा माइट, मुंहिंजा महबूब था यादि अचनि। त इहे इन क़िस्म जूं ॻाल्हियूं। ऐं उन सां गॾु जेको आहे लिबासनि जो ज़िक्र आहे, पहिराण जो, ओढ़ण जो, ऐं उन में जेको सो ख़ूबसूरत जेके मंज़र आहिनि, माना विदा जा, सुहागण खे रवानो करण जा, उहे मंज़र, उहे समूरा जेके हार सिंगार आहिनि, इहे ऐं हिंदुस्तान जी तारीख़ में जेके मशहूरु फिल्मूं ठहियूं आहिनि, उन्हनि में बि इहे राजस्थानी कल्चर जा जेके गीत आहिनि, इहे सुपर हिट तरीक़े सां फिल्माया विया आहिनि, जिन में जेको लिबास आहे उहो थर जो राजस्थानी लिबास आहे। इहो असांजो उमरकोट जो लिबास आहे, थरपाकर जो लिबास आहे। अॼोकी वीडियो में एतिरो ई, मिलंदासीं।